हा हिकु हक़ीक़त आहे त का बि ॻाल्हि ॿुधण खां वधीक ॾिसण सां दिलि ते ज़हन ते गहरो असरु कंदी आहे। असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ते टीवी ऐं फिल्म्स जो काफ़ी असरु आहे। टीवी ऐं फिल्म्स असांजे ज़िंदगीअ में असांजी ज़िंदगी जी तर्जुमानी थियूं कनि। अॼु असांजे हिन स्टूडियो में ॿ मशहूरु हस्तियूं आयल आहिनि जिन सां मां तव्हांखे मिलाईंदसि। पहिरीं त रेणुका इसरानी। हिन कलाकार सां गुज़िरियल केतिरनि ई हफ़्तनि खां आर्तवार सुबुह जो महाभारत जे सीरियल में मुलाक़ात थींदी रहंदी आहे। पहिरीं पहिरीं जॾहिं असां हिन कलाकारा खे अखियुनि ते पटी ॿधी गांधारी जो रोल कंदे ॾिठो तॾहिं ईअं लॻो त हिन जी अदाकारी कहिड़ी हूंदी, पर संदसि आवाज़ ऐं अदाकारी असां सभिनी दर्शकनि जो मन मोहे छॾियो आहे। रेणुका इसरानी हम लोग जी उषा रानी, हम हिंदुस्तानियुनि जी मोहिनी ऐं हाणे महाभारत जी गांधारी। हिन कलाकारा टीवी जे कलाकारनि में पंहिंजी हिकु ख़ासि जॻह हासिल कई आहे। असांजो ॿियो महिमान आहे श्री राम जवारानी। सिंधियुनि में सामाजिक कार्यकर्ता बिल्कुलु आंगुरियुनि ते ॻणण जेतिरा आहिनि ऐं राम जवारानी उन्हनि मां हिकु आहे। सहयोग फाउंडेशन ऐं आशीर्वाद फिल्म अवॉर्ड्स जो ही चेयरमैन आहे ऐं प्रियदर्शनी अकादमी जो जनरल सेक्रेटरी। हिन साहिब पंहिंजी ज़िंदगी कला जे विकास ऐं ग़रीबनि जी मदद ऐं ॿियनि सामाजिक शेवा जे कमनि में लॻाए छॾी आहे। अॼु हिननि ॿिन्ही हस्तियुनि सां असीं समाज ते टीवी ऐं फिल्म्स जो कहिड़ो असरु आहे इन बारे में ख़्यालनि जी ॾे वठि कंदासीं। श्री राम जवारानी, पहिरियों सुवाल मां तव्हां खां ई कंदसि। इहा ॻाल्हि त तव्हीं मञींदा त सभिनी जी ज़िंदगीअ ते टीवी ऐं फिल्म्स जो असरु आहे। तव्हीं ॿुधाईंदा त समाज ते टीवी ऐं फिल्म्स जो कहिड़ो असरु आहे? सिनेमा जो या दूरदर्शन जो काफ़ी असरु असांजे समाज ते पए थो, छो त सिनेमा हिकु ज़ोरदार ताक़तवर ज़रियो आहे समाज ते कुझु बि पहुचाइण लाइ। दूरदर्शन उन खां बि वधीक ताक़तवर आहे छाकाणि उहे लखे माण्हू हिकु ई वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, हिकु ई वक़्तु ॾिसनि था। सो असां दूरदर्शन ऐं फिल्म्स जेको कुझु असांखे ॾेखारियो वञे थो उन जो सिधो असरु मां सम्झां थो अॼुकल्ह जे नौजवान टही जे नाज़ुक दिलनि ते थिए थो, या काफ़ी असरु उन्हनि ते वधीक थिए थो। जेको कुझु उहे ॾिसनि था उन जो नकुल कनि था, पोइ उहो सुठो हुजे ख़राबु हुजे, सही आहे ग़लति आहे, उन जो हू नकल कनि था। तव्हां हीअं ॾिठो हूंदो महाभारत ऐं रामायण जो दौरु आहे दूरदर्शन ते। रांदीकनि में बि तव्हां ॾिसंदा त ॿारनि जे लाइ तीर कमान तलवारूं ऐं गदा नज़र ईंदी, या औरतुनि जे आभूषण में तव्हां ॾिसंदा त अॼुकल्ह उन्हनि जे वस्त्रनि में चमक दमक या गहणनि जो जेको तरीक़ो आहे उहो मारवात खां काफ़ी कापी थी रहियो आहे। इन ई नमूने फिल्म्स उन जो बि असांजे समाज ते काफ़ी असरु थिए थो। त फिल्म जे अंदरि जेके अॼुकल्ह फिल्मूं ठाहियूं वञनि थियूं उन में काफ़ी हद ताईं उघाड़प या खून ख़राबी मारदार ॾेखारी वञे थी, या हिकु ई वक़्तु हीरो वीहनि माण्हुनि सां विड़े थो। रातो राति हीरो खे करोड़पति करे ॾेखारीनि था, रातो राति ॾेखारीनि था त हू हिकदमि ग़रीब मां अमीरी ते पहुची वियो आहे। उन तरीक़े जा मतिलबु हिकु अहिड़ी दुनिया में वठी हलनि था जेका ख्वाबनि जी दुनिया आहे, जेका असांजे हक़ीक़ी ज़िंदगीअ खां काफ़ी दूर आहे मां सम्झां थो। या उन में ॾेखारियो वञे थो त औरतुनि जी ॿारनि जी जेका आज़ादी जंहिं नमूने पेश कई वञे थी उहा मुंहिंजे वीचार मूजिबि आज़ादी न छुड़वागी चई सघिजे थी। कॉलेज कुझु फिल्मुनि में ॾेखारीनि था सिर्फ़ु इन पर्पज़ खां त प्यार जो उहो हिकु स्टूडेंट्स पढ़नि न पर प्यार करणु अचनि था पिया, या नौजवान जेके प्यार में नाकामयाबु थियनि था उन्हनि नौजवाननि जो तनाव, झेड़ा झगड़ा, मार धाड़, रैप, बैंकुनि खे लुटणु, रस्ते वेंदे औरतुनि सां छेड़छाड़, इन तरीक़े जा जेके सीन्स या इहे जेके दृश्य ॾेखारिया वञनि था मां सम्झां थो इहो असांजे समाज ते काफ़ी बुरो असरु करे थो। इहे जेके असर तव्हां चओ था दंगो फसाद या मारधार, रेणुका तुंहिंजे ख़्याल में टीवी ते फिल्मुनि जे भेट में ही सभु कुझु घटि कान्हे? माना जेको दंगो फसाद आहे, खून रेज़ी आहे या फ़ाहिश नज़ारा आहिनि उहे टीवी ते घटि आहिनि? हा आशा, तव्हां जो चओ था कि भई हुन जी तुलना में फिल्म्स जी तुलना में टीवी में इहे सभु शयूं घटि ॾिसण में थियूं अचनि। हुन जो कारण कहिड़ो थी सघे थो? हुन जो मुख्य कारण त मुंहिंजे ख़्याल सां हे आहे कि टीवी ते जो बि प्रोग्राम्स ॾेखारनि था हुन जे मथां न पाबंदियूं वधीक आहिनि।
जीअं की छो की छा आहे दूरदर्शन वारनि खे ख़बर आहे कि हे जेतिरा बि असां प्रोग्राम्स ॾेखारियूं था हे मासिस ताईं था पहुचनि बराबर। मतलब कि घर घर ताईं स्कूल ताईं ॻोठनि में बिल्कुलु नंढी नंढी जो जॻहियूं आहिनि या तव्हां सम्झो झोपड़ियूं या जेतिरे बि ग़रीब मज़दूर आहिनि हो सभु हे प्रोग्राम्स ॾिसनि था बराबर टीवी त अॼुकल्ह सभिनी हाँ, वठी बिल्कुलु घर में सभिनी आहे जे घर में। त हुनखे पाबंदियूं हिन लाइ विधियूं अथऊं कि भई ॿारनि ते वॾनि ते ॿुढनि ते हिननि जो असरु न पए सही ऐं ॿियो घणो करे प्रोग्राम्स हो था ॾेखारनि जो कि एजुकेशनल हुजनि जो कोई सिख्या ॾेई सघनि ऐं ॿियो मुंहिंजे ख़्याल सां मां तव्हांखे हिकु मिसाल ॾियां हिन शइ जी कि जो प्रोग्राम्स ॾेखारनि था हुन में कॾहिं असां जीअं हिंदी फिल्म्स था ॾेखारनि सीरियल्स था ॾेखारनि त हुन में जो कुझु अहिड़ा अखर जो यूज़ था थियनि जो कि सोसाइटी ताईं न पहुचणा खपनि त हुननि अखरनि जी उहो आवाज़ ई बंदि था करे छॾनि बराबर ऐं हिन ते जाम ॼणनि ऑब्जेक्शन बि कयो आहे कि भई हे आवाज़ूं बंदि न थियणियूं खपनि जो प्रोग्राम्स जीअं तयारु थिया लिंक टू टी हा पर मुंहिंजे ख़्याल सां हे ठीकु आहे अगरि तव्हांखे हिन जो कोई बुरो असर थो पए त हुन शइ खे ख़तमु करे करणो खपे ऐं ॿियो एजुकेशनल प्रोग्राम्स जीअं योगा क्लासिस था ॾेखारनि त मुंहिंजे ख़्याल सां हिन खे ॿियो वधाइणो खपे रिस्ट्रिक्शंस त विझनि था लेकिन कुझु प्रोग्राम्स खे वधाइणो खपे जीअं कि एज एन एक्ट्रेस मां त हिकु कलाकार आहियां त मां ज़रूरु कलाकारनि जे बारे में सोचंदसि कि टीवी ते एक्टिंग क्लासिस बि शुरू करणियूं खपनि हा इहो तव्हां जो सजेशन आहे मतलब हूअं त ॾिसो छा एक्टिंग जो कला आहे हूअ त भगवान जी देन आहे मतलब गॉड गिफ्ट आहे हूअ त तव्हां मतलब तव्हां पाण पैदा नथा करे सघो लेकिन अगरि तव्हां में हूअ शइ आहे त तव्हां हुनखे पॉलिश करे था सघो तव्हां हुन शइ खे वधाए था सघो छो की असांजी कंट्री में छा आहे इंस्टीट्यूट्स एक्टिंग जो इंस्टीट्यूशन्स आहिनि हो घटि आहिनि स्कूल्स घटि आहिनि ऐं ॿियो अगरि आहिनि बि त जाम महांगा आहिनि पर तव्हां बि त शायदि पंहिंजो डिप्लोमा या डिग्री हासिल कई आहे न नेशनल हा परफॉर्मिंग हा स्कूल्स मां नेशनल स्कूल ऑफ ड्रामा मां ट्रेन्ड एक्ट्रेस आहियां हा हा ऐं हे 3 सालनि जो कोर्स आहे त हिन में मां एक्टिंग में स्पेशलाइज़ेशन कयो आहे त मूंखे ख़बर आहे कि हिननि सभिनि में जाम टफ कॉम्पिटिशन आहे ऐं हर आर्टिस्ट हुन ताईं पहुची नथो सघे या हुननि स्कूल्स ताईं इंस्टीट्यूशन्स ताईं नथो पहुची सघे या त कंहिं वटि टाइम कान्हे कंहिं वटि पैसो कान्हे सही आहे। या पोइ छा आहे कि कुझु पेरेंट्स ॿारनि खे मना था कनि कि भई छा कंदे एक्टर ठही सही त ॻाल्हि आहे अहिड़ी ॻाल्हियूं त आहिनि ई त मुंहिंजे ख़्याल सां इहा पाबंदी जो आहे टीवी ते वधीक आहे ऐं हीअ हुजणी बि खपे घटि आहे सही ॻाल्हि आहे त श्रीराम तव्हीं कुझु ॿुधाईंदा त असांजे हिन समाज ते हिननि फिल्मुनि ऐं टीवियुनि जा कुझु त सुठा असर बि आहिनि बिल्कुलु सही आहे सुठा असर त आहिनि ई आहिनि छाकाणि त ॿितरफ़ी ॻाल्हि आहे हमेशह हर ॻाल्हि खे ॿ पासा आहिनि ईअं करे चइजे त हिकु हीअ ॿिमुही तलवार आहे उनखे संभाले हलाइणो आहे संभाले उनखे यूज़ करणो आहे जेकॾहिं थोरी ग़लति थिए थी त समाज ते उनजो बुरो असरु थिए थो पर सुठा असर बि काफ़ी आहिनि असांजे दूरदर्शन ऐं फिल्मुनि जे करे सभ खां पहिरीं त मां इहो सोचां थो त असांजी राष्ट्रीय भाषा जेका आहे हिंदी उनखे दूरदर्शन ऐं फिल्मुनि काफ़ी वधाइण में योगदान ॾिनो आहे अॼु असां पूरे हिंदुस्तान में हिंदी ॻाल्हाए सघूं था हिंदी सम्झी सघूं था उन खां अलावा कुझु फिल्मूं या काफ़ी फिल्मूं अहिड़ियूं बि ठही रहियूं आहिनि जिन में विंदर सां गॾु सिख्या पिणु आहे जंहिंमें पॉज़िटिव ॻाल्हियूं ॾेखारियूं वञनि थियूं उन खां अलावा अॼुकल्ह दूरदर्शन ते जेके पंचतंत्र कथाउनि जे आधार ते या रामायण महाभारत सीरियल ॾेखारियूं वञनि थियूं उहे असांजी संस्कृति ऐं सभ्यता जो हिकु नमूनो आहे जेको असांजे नौजवान टहीअ ताईं पहुचे थो उन्हनि खे उन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु करे थो इहे तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उन खां अलावा रोज़ानी ज़िंदगीअ में जेके घटनाऊं थियनि थियूं या जिन खां असांखे सावधान थियणु घुरिजे उहो बि दूरदर्शन असांखे सिख्या ॾिए थो बाहि लॻण जा कारण या बाहि ते क़ाबू पाइण लाइ कहिड़ा वसीला आहिनि अणपढ़ियल असां वटि काफ़ी तइदाद में ॻोठनि में आहिनि उन्हनि खे सेखारण लाइ क्लासिस ॾेखारिया वञनि था दूरदर्शन फैमिली प्लैनिंग ते काफ़ी ज़ोर ॾेई रहियो आहे बिल्कुलु उन खां अलावा पढ़ाईअ जा काफ़ी क्लासिस हलनि था जीअं तव्हां चयो त योगा जा क्लासिस असांजे टीवीअ ते ॾेखारिया वञनि था इहे तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उन खां अलावा असांजे जेके हिस्टोरिकल के घटनाऊं आहिनि जेके महाभारत या रामायण या इन टाइप ते काफ़ी सीरियल में उन्हनि खे बि पेश कयो वञे थो या अॼुकल्ह टीवी दूरदर्शन एतिरो काफ़ी ॿाहिरि विलायत में त कराए थो आहे जो अमेरिका में उनजे प्रेसिडेंट जी जेका चूंड आहे
उहा टीवी जे ज़रिए थिए थी, दूरदर्शन ते थिए थी, या असांजा नौजवान अॼुकल्ह पंहिंजो जीवन साथी टीवीअ जे ज़रिए दूरदर्शन जे ज़रिए ॻोल्हनि था, या ईअं चइजे ॿी हिकु तमामु सुठी विंद्र दूरदर्शन असांखे ॾिनी आहे। अॼु असां ओलंपिक, विमल्डन ऐं असांजे जेके क्रिकेट जहिड़ियूं सुठियूं रांदियूं आहिनि उहे साम्हूं अखियुनि जे घर वेही आराम सां ॾिसी सघूं था, उनजो लुत्फ़ वठी सघूं था। असां अॼु टीवीअ ते दूरदर्शन ते गिनीस बुक जूं कहाणियूं उन जूं ॾिसी करे टीवी सीरियल दुनिया खां वाक़ुफ़ थियूं था। माना दुनिया ई बिल्कुलु नंढी थी वई हा, आहे। दुनिया बिल्कुलु नंढी थी वई आहे, ज्ञान जो विस्तार वधीक जेको थो आहे थिए उहो TV जे वधीक आहे, ज़रिए। मतिलबु काफ़ी ॼाण असांखे मिले थी। ईअं न त हिंदुस्तान न पर सॼी दुनिया लॻे थो दूरदर्शन असां सां मिलाए छॾी आहे। सही इहे काफ़ी उन मां फ़ाइदा आहिनि। तव्हांजे ख़्याल में कलाकारनि जे मथां हा। टीवी जे अचण खां पोइ कहिड़ो असरु पियो आहे, उन में कहिड़ो फ़ाइदो थियो आहे कलाकारनि खे ख़ासि करे? हा, आशा, मुंहिंजे ख़्याल सां तव्हां हिकु ॾाढो सुठो क्वेश्चन मूंखां कयो आहे, छो की मां बि कलाकार ई आहियां। त मुंहिंजे ख़्याल सां सभिनि खां वॾो जो कलाकारनि जे मथां असरु पियो आहे हो हे कि टीवी अचण सां स्टार सिस्टम ख़तमु थी वियो आहे। मतिलबु पहिरीं छा थींदो कि भई जो स्टार्स हिकु ॿ दफ़ो हली विया, बस पोइ उहो ई हलंदा था वञनि। हा, सभु प्रोड्यूसर्स हुननि खे ई था खणनि, या पूरो जेतिरो पैसो आहे हो हुननि जे बस पहुची थो वञे हुननि वटि। त कलाकारनि जो स्टार सिस्टम ख़तमु थियो आहे। ॿियो छा आहे कि हुननि खे रिकग्नाइज़ेशन मिली आहे, मतिलबु हिकु हुननि जी पंहिंजी पहचान ठही आहे सभिनि कलाकारनि जी। ऐं मुंहिंजे ख़्याल सां जो हिकु कलाकार जे नाते जो मां महसूस थी करियां कि कलाकार जेतिरो स्ट्रगल कंदो आहे पंहिंजी अॻिते वधण लाइ, त हो स्ट्रगल घटि थियो आहे। मां हे नथी चाहियां कि हो ख़त्म थियो आहे बिल्कुलु, छो कि हो स्ट्रगल ख़त्म थियणो बि न खपे। अगरि हो स्ट्रगल ख़त्म थी वियो त कलाकार हुते ई मरी वेंदो, हो कॾहिं अॻियां वधण जी कोशिश ई न कंदो। त स्ट्रगल घटि थियो आहे। ॿियो मॉनिटरी पॉइंट ऑफ व्यू सां स्ट्रगल मतिलबु कलाकार थोड़ी राहत मिली आहे कलाकार खे। ॿियो समाज में कलाकार जो हिकु अलॻि दर्जो कायम थियो आहे। मतिलबु कि पहिरीं छा थींदो कि कलाकार खे चवंदा कि अरे लेखंदो कान, सुठी नज़र सां न ॾिसंदा, ऐं ख़ासि करे मुंहिंजे ख़्याल सां छोकिरियुनि खे। ऐं सिंधी समाज में त मुंहिंजे ख़्याल सां कुझु वधीक ई आहे कि छोकिरियुनि खे घटि वञण ॾींदा आहिनि। हा, त हुननि खे हिकु अलॻि दर्जो मिलियो आहे कलाकारनि खे, ऐं हुननि जी पहचान ठही आहे, त हीअ वॾी ॻाल्हि आहे कलाकार। सही ॻाल्हि आहे। भला मिस्टर जवाराणी, जेका टीवी ऐं फिल्म्स में फेरफार प्रोग्रामनि में थियणु त खपे, ज़रूरु का सजेशन्स माण्हू वटि ईंदी। तव्हांजे ख़्याल में फिल्म्स ऐं टीवी में कहिड़े क़िस्म जा सुधारा थियणु खपनि? सुधारा त काफ़ी थियणु घुरिजनि, पर वक़्तु तमामु घटि आहे, इन करे कुझु मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि जंहिंमें ख़ासि आहे त अॼु दूरदर्शन ऐं फिल्म्स जंहिं वक़्तु ठाहियूं वञनि थियूं उन वक़्तु हिकु ॻाल्हि जो ख़ासि ध्यानु रखियो वञे त उन जूं कहाणियूं पॉज़िटिव थिंकिंग वारियूं हुअणु घुरिजनि, जंहिंमें सही तरीक़े सां असांजी सभ्यता ऐं संस्कृति जो प्रदर्शन हुजे, उन हिसाब सां थियणु घुरिजे। जीअं असांजे समाज में स्त्रीअ जो हिकु अलॻि ई हस्ती आहे, उनजो अलॻि ई दर्जो आहे, असां स्त्रीअ खे देवे जे रूप में ॾिसूं था, त फिल्मुनि में या दूरदर्शन ते हिकु स्त्रीअ खे आदर्श नारी जे रूप में जेकॾहिं ॾेखारिबो त मां सम्झां थो समाज ते उनजो सुठो असरु थींदो। या ॿिनि दोस्तनि जो दोस्ती जो मतिलबु छा आहे, कुर्बानी, उनजो अहसासु थियणु घुरिजे। ॿिनि भाउरनि जो प्यारु, या घर में अॼुकल्ह जेको सम्झो ससु नुंहुं जो तकरार फिल्मुनि में या टीवीअ ते ॾेखारनि था, उहो न ॾेखारे उन्हनि जो जेकॾहिं प्यारु ॾेखारियो वेंदो त उनजो सुठो असरु थींदो। या मिल मालिक मिल मज़दूर जो पाण में टकराव हमेशह ॾेखारियो वञे थो, पर मां सोचां थो जेकॾहिं उन्हनि जो पाण में सम्झोतो सुठे तरीक़े सां अंडरस्टैंडिंग हूंदी ऐं उहो ॾेखारियो वेंदो त उनजो सुठो असरु थींदो। इन नमूने जेकॾहिं कुझु सुधारा ईंदा त मां सम्झां थो काफ़ी सुठी ॻाल्हि थींदी। उन खां अलावा जेके अॼुकल्ह फिल्मुनि खे सेल करण लाइ, उनजे विकिरे लाइ प्रोड्यूसर डबल मीनिंग वारा यानी ॿिटी माना जा अखर या डायलॉग्स यूज़ कनि था, उन में कमु आणनि था, उहे बंदि थियणु घुरिजनि।
या फिल्मुनि खे सेल करण लाइ वॉइस तरीक़े जा पोस्टर छपाइनि था। तव्हां जीअं चओ था कि भाई जो डबल मीनिंग्स जा जो डायलॉग्स आहिनि हा, हो बंदि थियणा खपनि, बराबरि। लेकिन छा थींदो आहे कि जॾहिं हीअ ॻाल्हि असां प्रोड्यूसर्स खे चवंदा आहियूं कि भाई तव्हां हे डबल मीनिंग जा डायलॉग्स यूज़ था करियो, या राइटर खे चवंदा आहियूं कि तव्हां हे यूज़ था करियो, बराबरि। त हो चवंदा आहिनि कि भाई हे त कोई डबल मीनिंग कान्हे, हे त तव्हांजे दिमाग़ में अहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां डबल चोर मीनिंग था तव्हांजे मन लॻायो। में आहे। हा, इहो चोर न आहे एक्चुअल। ॾिसो हिनखे कीअं बंदि कजे? रेणुका जी, तव्हां बि उन ॻाल्हि खे झटे वरितो त इहे डबल मीनिंग वारा डायलॉग्स आहिनि। मूं बि साॻी ॻाल्हि चई, साॻी ॻाल्हि ऑडियंस बि चए थो। सिर्फ़ु प्रोड्यूसर पंहिंजे बचाव में कुझु बि चए थो, उहा ॻाल्हि बि आहे। त हिन लाइ कहिड़ा क़दम कहिड़ा खणणा खपनि? भाई हीअ उन त लाइ ॻाल्हि त आहे कि ॾिसो असां चई सेंसर छॾीसीं। बोर्ड थोरी स्ट्रिक्ट थी आहे, ऐं मां सम्झां थो अञा स्ट्रिक्ट थींदी। या रिसेंटली पेपर में पढ़ियो त सेंसर जे लाइ कुझु वधीक स्ट्रिक्ट थियण लाइ चयो वियो आहे, त हुन मां सेक्स ऐं वायलेंस वग़ैरह खे काफ़ी घटि कयो वेंदो। ऐं शायदि निर्माताउनि खे बि पंहिंजे इहा जवाबदारी मुंहिंजे महसूस ख्याल- करणु खपे। हा, बिल्कुलु। Producers बि। ॾिसो निर्माताऊं त महसूस कंदा, कनि था। लेकिन मुंहिंजे ख्याल सां असांजो पब्लिक आहे हुनखे थोरी आवाज़ बुलंद करणी खपे, सही ॻाल्हि आहे। है न? तव्हां अखबार जे ज़रिए हा, या उहो तव्हां हुननि खे उन्हनि पर्सनल खे लेटर्स पंहिंजी लिखी यस यस बिल्कुलु हुननि उहो खे सही आहे, उहो चई थियणु था घुरिजे। सघूं। अखबारुनि जे ज़रिए हा। या समाज सेवक जेके आहिनि उहे उन्हनि ते पहुचाइनि त हिन तरीक़े सां न थियणु घुरिजे। अच्छा, तव्हांजे ख्याल में रेणुका टीवी सीरियल्स जेके थियनि था उहे कहिड़े क़िस्म जा थियणु खपनि? उन में को वधीक फेरफार अचणु खपे या वधीक सुधारो अचणु खपे, या त इन मां बिल्कुलु जेके थियनि पिया उहे बसि ठीकु आहिनि? न, जीअं कि मिस्टर जवाहरानी चयो कि भाई असां अहिड़ा सीरियल्स या अहिड़ा फिल्म्स ठहनि थियूं जो कि सोसाइटी जे मथां असर विझनि थियूं, सुठो असर विझनि। सुठो असर विझनि थियूं, त हो त मूंखे बिल्कुलु सही ॻाल्हि थी लॻे कि भाई असांजी सोसाइटी में जीअं डॉवरी जे अगेंस्ट सीरियल ठहिणा खपनि, या जीअं मां फैमिली प्लानिंग जी ॻाल्हि या, कई कनि, या पोइ ड्रग्स जे अगेंस्ट एंटी ड्रग्स जे थियणु मथां, घुरिजे। मतिलबु अहिड़ा सीरियल्स जो सोसाइटी खे कुझु ॾेई सघनि, सही कुझु ॻाल्हि हुननि जो योगदान थी सघे, त अहिड़ा सीरियल्स त ज़रूरु थियणा खपनि। पर मुंहिंजे ख्याल सां आहे न, हिन सां गॾु गॾु असांखे थोरो वॾे पैमाने ते बि सोचणो खपे। सही ॻाल्हि आहे। वॾे पैमाने ते मुंहिंजो मतिलबु आहे कि असां पंहिंजी कंट्री जे बारे में, असां पंहिंजे देश जे बारे में सोचूं, लेकिन गॾु में हे बि सोचूं कि असां इंटरनेशनली या। असांजो हिकु स्थान थियणो खपे, सही ॻाल्हि आहे। मतिलबु असांजे जी, दुनिया इंडिया जो नालो थियणो खपे। सही ॻाल्हि ऐं जो असांजी इंडियन कल्चर आहे, इंडियन जो असांजी सभ्यता असांजी आहे, जेका सभ्यता आहे, संस्कृति हा, आहे, उहा ॿाहिरि देशनि ताईं पहुचणु घुरिजे। पहुचणी खपे। ऐं हिन लाइ जो असां जीअं हाणे रामायण ऐं महाभारत सीरियल्स ठाहिया आहिनि, हे BBC लंडन वारनि परचेज़ कया आहिनि ऐं अमेरिका परचेज़ कया आहिनि, त हुननि मतिलबु ॾाढा कीन आहे, उत्सुक आहे कि हे सीरियल्स जो आहिनि हे असांजा देश, असांजे जो अंग्रेज़ क़ौम आहे उहा ॾिसे। वधीक ॾिसण लाइ उत्साहित त हिन सां मुंहिंजे ख्याल सां असांजे हिंदुस्तानियुनि जो मान वधे थो। सही ऐं अहिड़ा सीरियल्स सिर्फ़ु हिकु ॿ न ठहिणा खपनि, हमेशह ठहंदा वञनि। हा, हिते मां मतिलबु चवंदुसि भई मुंहिंजी हीअ ई कामना आहे कि हमेशह अहिड़ा सीरियल्स ठहंदा ठहंदा ई वञनि। रहनि। ऐं असांजी तारीख़ी घटनाउनि ते कुझु कहाणियूं खणी करे हा, ठाहिया वञनि। अच्छा, हे सीरियल्स जो है न, मां मतिलबु चाहियां थी कि कला जी दृष्टि सां त असांजी पहचान ठहे थी, हिननि सीरियल्स जे ठाहिण सां हिकु फ़ाइदो आहे, बिज़नेस, फॉरेन एक्सचेंज ईंदी न? हा, Foreign फॉरेन exchange एक्सचेंज असांजे देश में ईंदी, त हे फ़ाइदो बि ज़रूरी आहे ऐं प्रैक्टिकल बि आहे, मुंहिंजे ख्याल सां सही फ़ाइदो ॻाल्हि ज़रूरु थियणो हा, खपे। हा। असां हेतिरो वक़्तु ॻाल्हायोसीं समाज ते असर। हाणे श्रीराम जवाहराणी, मां तव्हां खां पुछंदसि तव्हां ते फिल्मुनि ऐं टीवी जो कहिड़ो असरु थियो? फिल्मुनि जे लाइ वक़्तु ऐं प्यार या शौक़ु चइजे, इहो स्कूली ऐं कॉलेजी ज़िंदगीअ में हुयो। कोई असर त न पियो हुन वक़्तु तव्हांजे न, मथां? असर ई त उहो जेको वक़्तु हो या उन वक़्तु कॉलेजी स्कूली जीवन में जेके फिल्म्स असां ॾिठियूंसीं, उन दौर जूं जेके पिक्चर्स हुयूं, फिल्म्स ठहंदियूं हुयूं, उन में प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स म्यूज़िक जो वधीक ध्यानु रखंदा हुया। मधुर संगीत हूंदो हुयो जेके दिलि जे गहराइनि तक पहुचे। उन मधुर संगीत मुंहिंजे दिलि ते कुझु असरु कयो, ऐं मां सम्झां थो उनखे क़ाइमु रखण लाइ हर साल प्रियदर्शनी अकेडमीअ में असीं संगीत जी शाम मल्हाईंदा आहियूं। ऐं मां सम्झां थो दर्शक बि संगीत जे लाइ प्यासा हूंदा, संगीत खे ॿुधणु चाहींदा, ॾिसणु चाहींदा, त अचो त कुझु संगीत जी झलक हा, तव्हांजी हिकिड़ी शाम असांजे प्रियदर्शनी शाम अकेडमीअ जी हिकु ज़रूरु शाम। ज़रूरु ज़रूरु। तुझे
ही त तमामु सुठी शाम जी हिकु झलक सां सभिनी ॾिठीसीं। रेणुका जी, मां दर्शकनि जी तरफ़ां तव्हां खां हिकु सुवाल महाभारत जे बारे में करण खां सवाइ रही नथी सघां। बिल्कुलु। तव्हां गांधारी जो जॾहिं किरदारु पे कयो तॾहिं तव्हांखे छा महसूसु थियो? तव्हां अखियुनि ते पटी ॿधण माना कीअं क़बूली ऐं तव्हांखे इहो किरदारु एक्सेप्ट कीअं कयो? माना तव्हांखे छा महसूसु थियो? मां दर्शकनि जी तरफ़ खां तव्हांजो सुवाल पुछंदसि। न, जॾहिं मूंखे हे किरदारु हिन ऑफर कयो त एज़ एन एक्ट्रेस मतिलबु कलाकार जे नाते मूंखे हीअं लॻियो कि हे मुंहिंजे साम्हूं हिकु चैलेंज आहे। छोकी छा थींदो आहे कि कलाकार जो सभिनि खां वॾो हथियार थींदो आहे हो हुननि जी अखियूं थींदियूं आहिनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ऐं मुंहिंजे ख़्याल सां स्क्रीन ते त मेन शइ अखियूं आहिनि। छोकी असां स्टेज ते जो एक्टिंग कंदा आहियूं उहा त तॾहिं हलो फिज़िकली असां स्टाइलाइज़्ड करे या छा असां एक्टिंग करे था सघूं, लेकिन हे मतिलबु कलाकार जे नाते मूंखे लॻो कि मुंहिंजे साम्हूं वॾो चैलेंज आहे कि मूंखां हथियार छिनियो अथऊं ऐं हिन खां पोइ बि मां पंहिंजी आवाज़ जे थ्रू, पंहिंजे ॿिया फेशियल एक्सप्रेशंस, पंहिंजे लिप्स जे थ्रू मां कीअं एक्सप्रेस करे थी सघां। यदि द्रौपदी कह दे तो भूमि आपको अनाज देने से, चांद आपको चांदनी देने से, नदी आपको पानी देने से और सूरज आपको धूप देने से इनकार कर दे, आपकी सेना भी इस सती के शाप को रोक नहीं सकती। अरे पुत्र, रोक नहीं सकती। रियली तमामु सुठे नमूने उहो किरदारु निभायो आहे। थैंक यू। मां इहो असांजे हिन अॼु जे ख़्यालनि जे ॾे वठि मां हिकु ॻाल्हि त ज़ाहिर आहे त जंहिं तरह हर सिके जा ॿ पासा थींदा आहिनि, उन तरह फिल्मुनि ऐं टीवी मां फ़ाइदा ऐं नुक़सान बि आहिनि, पर फ़ाइदा वधीक आहिनि ऐं नुक़सान घटि आहिनि। टीवी ऐं फिल्म्स हिकु ज़ोरदार माध्यम आहे जंहिंजे ज़रिए
समाज खे काफ़ी फ़ाइदो रसी सघे थो ऐं उन खे सही नमूने इस्तेमालु करण जो ख़ासि भार आहे असांजे प्रोड्यूसर्स जे मथां, फिल्म जे निर्माताउनि मथां, टीवी सीरियल जे निर्माताउनि जे मथां। पर इन ॻाल्हि खां केरु बि इनकारी कोन थींदो त असां सभिनी दर्शकनि जे मथां हिकु ख़ासि जवाबदारी आहे त असीं जॾहिं कुझु घटि वधि ॾिसूं ऐं महसूसु कयूं त असीं पंहिंजा ख़्याल, पंहिंजा राया अख़बारनि जे ज़रिए निर्माताउनि ताईं पहुचायूं त घटि में घटि असांखे पंहिंजे मनपसंदि शइ ॾिसण लाइ मिली सघे थी। हिन सां गॾु अॼु जी शाम असीं पंहिंजनि हिननि ॿिन्ही महान मशहूरु हस्तियुनि खां मोकिलाईंदे तव्हां दर्शकनि खां इजाज़त वठंदासीं। तव्हांजी महिरबानी।